बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यूनिट 20 अॼु असां 20 यूनिट पढ़ंदासीं जंहिंमें आई हैव डन यानी प्रेज़ेंट परफेक्ट एंड आई डिड माना पास्ट सिंपल टेंस आहे। इन ॿिन्ही जो असां तक़ाबुल कंदासीं यानी इनखे भेट ॾींदासीं। हीअ जेको किताबु आहे उहो रेमन मर्फी जो लिखियलु किताबु आहे। मां थोरी हिनजी वज़ाहत कयां। हीअ अहम यूनिट आहे तमामु। रेमन मर्फी इंग्लैंड जे अंदरि एक्चुअली पुराणे दौर खां वठी माना माज़ी खां वठी झूनो आहे तमामु। मां हिनजी तव्हांखे वीडियो हिकिड़ी ॾेखारियां थो, थोरी तस्वीर ॾेखारियां थो। इहो रेमन मर्फी आहे ऐं हिन जो ई लिखियलु किताबु आहे। हिन में छा थियो जो असां वारा जेके हितां जा उस्ताद हुया जेके पुराणे दौर में जेके अंग्रेज़ी पढ़ाईंदा हुया, मसलन लफ़्ज़नि ते हुनजो घणो फोकस हूंदो। मसलन जेकॾहिं असां चवंदासीं मां कमु कयो आहे, हाणे कयो आहे मैंने काम किया है त इहो चवंदा आहिनि प्रेज़ेंट परफेक्ट आहे। ऐं जेकॾहिं चवंदा मां कमु कयो त इहो वरी पास्ट सिंपल टेंस आहे। हाणे अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ ज़हन में खणी इंग्लैंड पहुता अंग्रेज़ वटि, त हाणे अंग्रेज़ उनखे अंग्रेज़ी सेखारी, उनखे टेंसिस जे हवाले सां हुननि खे ॾिठई त ऐं त जेको आहे सो वॾा ब्लंडर पिया था कनि, वॾियूं ग़लतियूं पिया था कनि। हाणे उन हीउ जेको किताबु आहे न जेको सॼो मां हिन ते फोकस इन करे कयो आहे जो हीअ असांखे हिन रस्तो ॾेखारियो आहे घणो। त हिन मां सम्झ में ॻाल्हि आई त जेके असां जीअं हुयासीं अॻ में ऐं हाणे बि जेके उस्ताद आहिनि उन तरीक़े में इन में पुराणे में फाथल आहे। त हीउ जेको यूनिट आहे इंतहाई अहम यूनिट आहे। हिन में जेके लफ़्ज़नि सां जेके रांदि खेॾंदा आहिनि, लफ़्ज़नि जी मारामारी कंदा आहिनि, जेके तव्हांखे टेंस सेखारींदा आहिनि या जेके सिखियल बि आहिनि त कयो आहे, कई आहे, कया आहिनि त इहो प्रेज़ेंट परफेक्ट आहे। कयो, कई, कया त इहो वरी पास्ट सिंपल टेंस आहे। हाणे इन्हनि ॿिन्ही खे हिन भेट ॾिनी आहे, इनखे सम्झिजो। छो जो असां वटि जेके लफ़्ज़नि जी मारामारी कंदा आहिनि न, उन लफ़्ज़नि जे मारामारी जे हवाले सां इहे असां वारा होॾे जॾहिं विया त उनखे हुननि ॾिसी करे चयो त भाई त अलाए कहिड़े क़िस्म जी जेको आहे सो इंग्लिश पिया था लिखनि ऐं ॻाल्हाइनि। इन करे हीअ हिनखे सम्झंदो त पोइ तव्हांखे इहा सम्झ में अची वेंदी ॻाल्हि त असां सिंधी में जेके लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं या उर्दू में जेके लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं उन उर्दू ऐं सिंधी लफ़्ज़नि खे असां इंग्लिश ते नथा मड़े सघूं। इन करे बहितरीनु जेको तरीक़ो इहो आहे त तव्हां अंग्रेज़नि जा किताब खणो। हीअ आहे एसेंशियल इंग्लिश ग्रामर इन यूज़। उनखां पोइ मथो इंटरमीडिएट आहे, पोइ एडवांस लेवल आहे, ॿिया बि खोड़ अंग्रेज़नि जा किताब आहिनि। इंग्लिश सिखण जो बहितरीनु ज़रियो अंग्रेज़ आहिनि। उन्हनि जे जेका आहे तव्हां ॿोली ॿुधो, लिसनिंग कयो, सम्झो, उनखां पोइ सिंधी में हुनजी ट्रांसलेशन या उर्दू में हुनजी ट्रांसलेशन कयो। ठीकु आहे, अचो त हिन ते जेको आहे सो असां पढ़ूं था। सेक्शन में आहे विद अ फिनिश टाइम, येस्टरडे, लास्ट वीक एटसेट्रा। हाणे हीअ चए थो त जॾहिं फिनिश्ड टाइम ॿुधाईंदो न, मसइलन जीअं ॾिसो येस्टरडे आहे, लास्ट वीक आहे, इहो वग़ैरह वग़ैरह जेको बि ईंदो पोइ वी यूज़ अंग्रेज़ था चवनि त असां इस्तेमालु कंदा आहियूं छा द पास्ट माना पास्ट सिंपल टेंस। जीअं ॾिसो अराइव्ड, सॉ, वॉज एटसेट्रा वग़ैरह वग़ैरह। हाणे असां प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु न कंदासीं, पर सिंधी में तव्हां गौर कंदव न उर्दू में त तव्हां इहे जेके लफ़्ज़ मां मुंड में तव्हांखे ॿुधायमि त कयो आहे, कई आहे, कया आहिनि, कयो, कयो, इहे लफ़्ज़ असां पास्ट सिंपल टेंस लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। किया या किया है त अहिड़ी तरह सां हाणे मां हिन ट्रांसलेशन कयां थो, इनखे दफ़ा चिटो कंदासीं इंशा अल्लाह ताला। हाणे ही पास्ट आहे प्लस अ फिनिश टाइम। पास्ट में छा आहे वी अराइव्ड येस्टरडे, असां कल्ह पहुता आहियूं, असां कल्ह पहुतासीं। ठीकु आहे न, असां कल्ह पहुतासीं, असां कल्ह पहुता आहियूं, ॿई असांजा जुमिला सही ॻाल्हाईंदा आहियूं। ठीकु आहे, नेचुरल प्रोसेस में ईंदो न तकड़ में, असां कल्ह पहुता हूंदा, कल्ह पहुता हूं यानी कल्ह पहुता आहियूं। छा थियो, इहो पहुता पास्ट सिंपल टेंस आहियूं, प्रेज़ेंट परफेक्ट। हाणे पहुता आहियूं माना पास्ट ऐं थियो त माना प्रेज़ेंट परफेक्ट। हाणे प्रेज़ेंट परफेक्ट पास्ट सिंपल टेंस। त इन करे इहा माना असां छा कंदासीं, अहिड़े क़िस्म जी माना जॾहिं बि ईंदी न त उनखे सम्झंदासीं त बाबा येस्टरडे बयानु थियल आहे हिते माना बिफोर नाउ। हाणे जेका हाणे आहे नाउ, इन खां अॻु जी ॻाल्हि आहे। हीअ टाइम लाइन तव्हां गौर सां ॾिसो। हाणे हीअ छा आहे, नाउ आहे, नाउ खां ओ हिते अची वई हीअ ॻाल्हि। हीअ हिन बयानु कई आहे येस्टरडे, लास्ट वीक, 6 मंथ्स अगो, इहो फिनिश टाइम आहे। माना हाणे खां पोइ ते ॻाल्हि कंदासीं न, पोइ मिंट जी हुजे, ॿिनि जी या को सदियुनि ताईं ॻाल्हि हुजे, इहो फिनिश टाइम ॿुधाईंदासीं। जॾहिं बि हाणे खां कटे करे ऐं पोइ ते ॻाल्हि बयानु कंदासीं त छा कंदासीं, पास्ट सिंपल इस्तेमालु कंदासीं इंग्लिश में। सिंधी सां असां बदिलंदा आहियूं। सिंधी जे लाइ असां भली हाणे खां पोइ ते जे लाइ किथे बि चऊं आहे बि चई सघूं था, असां प्रेज़ेंट परफेक्ट बि इस्तेमालु करे सघूं था, जेको सिंधी वारो प्रेज़ेंट परफेक्ट आहे, अंग्रेज़ी वारो न। जीअं ॾिसो हिते आहे, मां माना कढांसि थो न, तव्हां सम्झो न, असां ॻाल्हाईंदा आहियूं न सिंधी में। वी अराइव्ड येस्टरडे, असां कल्ह पहुता आहियूं, हम कल पहुचे हैं यहाँ पर। उर्दू में बि चवंदा हम कल पहुचे हैं। उर्दू वारा बि जेको आहे चवंदा आहिनि किया है, किया है, किए हैं, अलाए छा छा चवंदा आहिनि उर्दू वारा बि। अहिड़े क़िस्म जी जेका असां वारे उर्दू वारनि तां नकुल करे सिंधी में बि अहिड़े क़िस्म जी को या त ट्रांसलेशन करण जी कोशिशि कई आहे। वी अराइव्ड लास्ट वीक, असां पोएं हफ़्ते आया आहियूं, जेको गुज़री वियो पोएं हफ़्ते आया आहियूं हिते असां, या पोएं हफ़्ते आयासीं हिते। ठीकु आहे, या आया हुआसीं।
वी अराइव्ड एट 3 o'clock, असां 3 वॻे पहुता आहियूं, असां 3 वॻे पहुतासीं, ठीकु आहे। वी अराइव्ड इन 2002, असां 2002 में आयासीं हिते, या 2002 में आया हूं हिते, ठीकु आहे। सिंधी में असां इहे ॻाल्हाए सघूं। वी अराइव्ड 6 months ago, असां 6 महीना अॻु पहुता आहियूं, हाणे खां 6 महीना अॻु जी ॻाल्हि थी कजे, 6 महीना अॻु हिते असां आया आहियूं, ठीकु आहे। 6 महीना अॻु हिते असां आयासीं, अहिड़ी तरह सां असां हिन जूं मानाऊं अञा ॿिए करे ॿियूं बि ठहनि थियूं, सिंधीअ में ॻाल्हाए सघो था, पर इहा ॻाल्हि नोट करे छॾियो त अंग्रेज़ी में सिर्फ़ु पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो, छो जो बिफोर नाउ हाणे जी ॻाल्हि कंदासीं, इहो फिनिश टाइम ॿुधाईंदासीं, त यानी हितां खां वठी हेसीं ताईं इहो फिनिश टाइम आहे। येस्टरडे माना कलो को सॼो ॾींहुं, ठीकु आहे। लास्ट वीक माना जेको गुज़िरियल हफ़्तो हुयो, त चए थो डू नॉट यूज़, झले थो, मना थो करे अंग्रेज़, चए थो इस्तेमालु न कजो हरगिज़ बि द प्रेज़ेंट परफेक्ट, प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु न कजो। हैव अराइव्ड, ये हिते जेको लफ़्ज़ लिखियल आहे न, हैव अराइव्ड, वी हैव अराइव्ड, या हैव डन, या हैव बीन, एटसेट्रा वग़ैरह वग़ैरह, अहिड़े क़िस्म जा बिल्कुलु बि टेंस इस्तेमालु न कजो। परफेक्ट टेंस न आहे इहो प्रेज़ेंट। भली तव्हांजी ॿोली होडर खे त ख़बर कोन्हे त सिंधी उर्दू में जेको आहे सो कीअं परफेक्ट ठाहींदा आहिनि। सिंधी में तव्हांखे निशानियूं मास्तर सेखारींदा आहिनि न, कई आहे, कयो आहे, कया आहिनि, इहो प्रेज़ेंट परफेक्ट आहे। कई, कयो, कया, इहो पास्ट सिंपल टेंस आहे। अंग्रेज़ी में कयो हुयो, कई हुई, कया हुया, इहो वरी पास्ट परफेक्ट आहे। कंहिंमें? अंग्रेज़ी में। माना तव्हांजा इहे लफ़्ज़ तव्हां अंग्रेज़नि ते मढ़ण जी कोशिशि था कयो, त असां हीअ लफ़्ज़ ॻाल्हायूं न त पोइ अंग्रेज़ी हीअं ठहंदी। अंग्रेज़ असांजा नौकर न आहिनि, न ई असां हुन जा ई नौकर आहियूं, पर ॿोलियुनि खे हिकिड़े सम्झण जे हवाले सां तव्हांखे सिखणो पवंदो न। ॿोली सिखण जे लाइ ॿोलीअ जे उन्हनि क़ाइदनि ऐं क़ानूननि खे सिखणो पवंदो आहे, त हो कीअं था चवनि, असां कीअं था चऊं, असां कीअं था चऊं, हो कीअं था चवनि, इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खे पाण में ॻंढींदो। बजाए हुनजो जो तव्हां लफ़्ज़ जेके सिंधी वारा चई अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो त अंग्रेज़ तव्हांखे सम्झंदा ई कोन। हितां वारा जॾहिं होॾे विया रमन मर्फी वटि त अंग्रेज़ हुन ॾिठो त बणाए पास्ट सिंपल टेंस ऐं प्रेज़ेंट परफेक्ट जी त हिन में तमीज़ ई कान्हे, माना भेट ई नथा ॾेई सघनि, सम्झनि ई ग़लति था हुनखे। उन करे ही यूनिट 20 तख़लीक़ में ॾिनई, उहो सॼो हिन ते आहे। सॼो तव्हां सम्झिजो, जेके तव्हां इहे थोथाथी वारे चकरनि में आहियो न, जेके टेंस इन तरीक़े सां सिखंदा ऐं सेखारींदा आहिनि, इन्हनि पुराणनि तरीक़नि खे कढी छॾियो, अपडेट थियो। अपडेट, आई सॉ पोला येस्टरडे, मां कल्ह पोला खे ॾिठो, या कल्ह मां पोला खे ॾिठो आहे, कल्ह ॾिठो थोमांसि, या कल्ह मिलियो आहियांसि मां, ठीकु आहे। ईअं न थींदो त आई हैव सीन पोला येस्टरडे, कल्ह ॾिठो आहे, कल्ह ॾिठो आहे हुनखे, कल्ह मिलियो आहियां, त ईअं माना प्रेज़ेंट परफेक्ट न थींदो। हिते आई हैव सीन न थींदो, आई सॉ। वेयर वर यू ऑन संडे आफ्टरनून, माना जेका आचर जी ट्रेपरी जे वक़्तु या मंझंदि जे टाइम ते तव्हां किथे हुयव, हिते वर इस्तेमालु थियल आहे अकेलो, पास्ट सिंपल टेंस आहे इहो, तव्हां नोट करे छॾियो। इन ते वरी बहस कंदासीं त इहो वाज़ वर जे हवाले सां थोरो बहस थिए आहे फेसबुक ते, उन जे हवाले सां बि हिकिड़ी वीडियो ठाहे बि, ठीकु आहे। हाणे हिते ईअं ॾिसी वञो त वेयर हैव यू बिन, माना किथे हुजी चुको आहीं तूं, इहो त प्रेज़ेंट परफेक्ट में सिंधी में त जिते ईंदो आहे प्रेज़ेंट परफेक्ट चुको बुको अची वेंदो आहे तव्हांजे दिमाग़ में। वी डिडंट हैव अ हॉलीडे लास्ट ईयर, असां गुज़िरियल साल मोकलुनि ते न विया हुआसीं, ठीकु आहे। मोकलूं असां कोन कयूं, या गुज़िरियल साल असां मोकलुनि ते न विया आहियूं, या मोकलूं न आहिनि कयूं, गुज़िरियल साल जी ॻाल्हि था कयूं। इन करे इहो फिनिश टाइम आहे, इन सां पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदी इंग्लिश में, ऐं इंग्लिश में वी हैवेंट हैड न थींदो, प्रेज़ेंट परफेक्ट टेंस इस्तेमालु इन सां न थींदो। व्हाट डिड यू डू लास्ट नाइट, राति तो छा छा कयो, कहिड़ा कहिड़ा कम कयई, या राति कहिड़ा कहिड़ा कम कया अथई, छा छा कयो अथई, ॿुधायो त साईं, माना राति छा कई। असां सिंधी में ईअं ई ॻाल्हाईंदा आहियूं। हुन चयो आई स्टेड एट होम, मां बसि घर ई हुयुमि, घर ई तरसी पियुमि, हेॾे होॾे वियुसि न, माना मां घर ई हुयुसि। हिते प्रेज़ेंट परफेक्ट वारी सिंधी में माना कोन ठहंदी, मां घर ई आहियां, घर ई हुयुसि, माना राति जी ॻाल्हि थी कजे। विलियम शेक्सपियर लिव्ड फ्रॉम 1564 to 1616, माना विलियम शेक्सपियर 1564 खां 1616 ताईं ज़िंदा रहियो, या ज़िंदगी गुज़ारियईं, या ज़िंदा रहियो आहे, ज़िंदगी हुन गुज़ारी आहे विलियम शेक्सपियर 1564 खां 1616 ताईं। ही वॉज़ अ राइटर, हू लेखक हुयो, सिंधी में असां चऊं लेखक आहे, ठीकु आहे। ही रोट मैनी प्लेस एंड पोएम्स, हुन केतिरा ई ड्रामा बि लिखिया आहिनि, प्लेस चइबो आहे ड्रामनि खे, एंड पोएम्स माना बेतनि खे, हुन माना केतिरा ई ड्रामा बि लिखिया, ऐं हुन केतिरा ई बेत बि लिखिया, या केतिरा ई ड्रामा लिखिया हुया, या केतिरा ई ड्रामा ऐं बेत लिखिया आहिनि। इहा पास्ट जो किस्सो आहे, इहा हाणे जी ॻाल्हि न आहे, पर सिंधी में असां ॻाल्हाईंदा आहियूं कॾहिं कॾहिं इहे जुमिला बि, सो इन करे बी केयरफुल विद ट्रांसलेटिंग एवरी सेंटेंस। यूज़ द पास्ट, अंग्रेज़ सोचे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु कंदो, टू आस्क वेन, माना वेन ऐं वाट टाइम, और वाट टाइम, वेन ऐं वाट टाइम माना तव्हांखे छा फिनिश टाइम ॿुधाईंदो। इन करे जॾहिं हीअ सवाल आहिनि न,
लास्ट ईयर माना वैन, ठीकु आहे। वॉट टाइम माना मिसाल हिकिड़ो 10 o'clock 3 o'clock इहो वॉट टाइम थींदो, काएं वॻे सिंधी में काएं बजे चवंदा आहियूं। त अहिड़ी तरह सां हिन जे लाइ वैन ऐं वॉट जॾहिं बि इस्तेमालु थींदो त पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु कंदो, प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु न कंदो। जीअं ॾिसो, वैन डिड यू बाय यूअर कंप्यूटर, मां तो पंहिंजो कंप्यूटर कॾहिं वरितो आहे, कंप्यूटर कॾहिं वरितो ई, कंप्यूटर कॾहिं वरितो हुयो तो, पंहिंजो जेको कंप्यूटर आहे तो वठी कॾहिं वरितो ई, माना हाणे खां अॻु जी ॻाल्हि थो करे, फिनिश टाइम। हुन छा चयोसि, अच्छा हिन छा चयो त नॉट वैन हैव यू बॉट, प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु न थींदो। भली तव्हां चओ था कॾहिं वरितो अथई कंप्यूटर, इहो तव्हां ॾिसो था न कंप्यूटर अथसि, तव्हां ॾे ख़बर कॾहिं वरितो अथई कंप्यूटर, कॾहिं जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो माना हाणे खां अॻु जी फिनिश टाइम था ॿुधायोसि तव्हां कॾहिं वरितो अथई। अहिड़ी तरह सां इन ॻाल्हि खे सम्झो त तव्हां इन्हनि लफ़्ज़नि जे चकर में न अचो त माना इहे लफ़्ज़ जेकॾहिं असां इस्तेमालु कयूं था, कयो आहे, कई आहे, कया आहिनि, त पोइ प्रेज़ेंट परफेक्ट आहे। इंग्लिश में ईअं न थींदो, कॾहिं बि न थींदो। वॉट टाइम डिड एंडी गो आउट, हाणे वॉट टाइम हैज़ एंडी गॉन आउट ईअं कोन थींदो, प्रेज़ेंट परफेक्ट थींदो। ॾेखार काएं बजे एंडी वियो आहे, या काएं बजे वियो, या काएं बजे वियो हुयो। तव्हां काएं बजे वारो लफ़्ज़ था अचो न, माना हाणे खां अॻु जी ॻाल्हि था कयो, उहो टाइम ॿुधायो हाणे खां अॻु जी। इन करे तव्हां सिंधीअ में जेके बि जुमिला ॻाल्हायो उहे तव्हांजा उहे थिया, सभु टेंस तव्हांजा थिया। बाक़ी इंग्लिश में सिर्फ़ु पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो, इहा ॻाल्हि पकी करे छॾियो, सम्झो न। अंग्रेज़ी खे अंग्रेज़ी तरीक़े सां सम्झो, सिंधी वारे तरीक़े सां न सिखंदासीं असां उर्दू वारे सां। सेक्शन बी में हाणे कंपेयर थो अचे, यानी असां हिन जो मुक़ाबिलो कंदासीं, माना भेट ॾींदासीं हिनखे। प्रेज़ेंट परफेक्ट ऐं पास्ट सिंपल टेंस में फ़र्क़ु कहिड़ो आहे। जीअं ॾिसो, आई हैव लॉस्ट माई की, प्रेज़ेंट परफेक्ट जो तालुक़ु नाव सां हूंदो आहे, हाणे सां हूंदो आहे। माज़ी जे अंदरि माना उहो वाक़ियो थियो हूंदो आहे, पर ॻंढींदा हाणे सां आहियूं। चए थो माना आई कांट फाइंड इट नाउ इज़ इक्वल टू माना बराबरि आहे, यानी मूंखे हिन महिल चाबी लभे नथी, अलाए काॾे वई मुंहिंजी चाबी। हाणे अलाए काॾे वई माना पास्ट सिंपल टेंस आहे, अलाए काॾे चाबी वई मूं वारी, अलाए किथे आहे मूं वारी चाबी, माना मूंखे लभे नथी। तव्हां इन लफ़्ज़नि ते फोकस न कंदो त माना वई त माना पास्ट सिंपल टेंस आहे, ईअं न आहे। हाणे ॾिसो न, प्रेज़ेंट परफेक्ट खे असां सिंपल पास्ट में था माना मां हिते कॾहिं जेका ॻाल्हाईंदा आहियूं, मूं वारी आई हैव लॉस्ट माई की, मुंहिंजी चाबी जेको आहे सो गुम थी वई आहे, मुंहिंजी चाबी गुम थी वई आहे, गुम थी वई या गुम थी वई आहे, यानी हिनमहिल मूंखे उहा लभे नथी। इन जो मक़सदु इहो आहे, यानी मूं वटि हिनमहिल चाबी आहे कोन्हे, आई डोंट हैव इट नाउ, यानी हिनमहिल मूं वटि इहा कोन्हे। इन जे पास्ट में ॾिसूं, आई लॉस्ट माई की लास्ट वीक, गुज़िरियल हफ़्ते मुंहिंजी चाबी गुम थी वई हुई, या गुज़िरियल हफ़्ते मुंहिंजी चाबी गुम थी, ठीकु आहे, या मां चाबी गुज़िरियल हफ़्ते गुम कई, या गुज़िरियल हफ़्ते गुम कई हुई। ॿियो जुमिलो आहे, बेन हैज़ गॉन होम, बेन घर हली वियो आहे, बेन घर हलियो वियो आहे, ठीकु आहे, यानी बेन घर हलियो वियो, ईअं बि चवंदा आहियूं त बेन घर हलियो वियो आहे, हलियो वियो माना हाणे इहो प्रेज़ेंट परफेक्ट माना हिनमहिल, यानी ही इज़ंट हियर नाउ, हिनमहिल हिते न आहे मौजूदु, बेन घर हलियो वियो या बेन घर हलियो वियो आहे, तॾहिं बि तव्हां छा चवंदो, प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु कंदो, माना हींअर हिते कोन्हे। जॾहिं हीअ माना अचेसि न, ही इज़ंट हियर नाउ, माना हिनमहिल हिते कोन्हे। इहा ॻाल्हि बयानु करण लाइ इंग्लिश में तव्हांखे प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु करिणो पवंदो, ठीकु आहे। बेन हैज़ गॉन होम, बेन घर हलियो वियो आहे। हाणे बेन वेंट होम 10 मिनट्स अॻो, 10 मिंट अॻु वियो आहे। हाणे खां 10 मिंट अॻु जी ॻाल्हि कंदव न त माना उहो साॻियो ई एक्शन आहे, पर बयानु करण जो तरीक़ो माना हाणे तव्हां हाणे खां तव्हां बाद जी ॻाल्हि कई, जेको अॻिते गुज़री वियो, 10 मिंट अॻु जी ॻाल्हि था कयो, 10 मिंट अॻु घर वियो आहे। बेन 10 मिंट अॻु घर वियो आहे, या 10 मिंट अॻु घर वियो, या 10 मिंट अॻु घर वियो था, माना हाणे खां तव्हां छिञियोसि था ॻाल्हि खे, माज़ी जे अंदरि ॻंढियोसि था। छा थियो इहो, बिफोर नाउ माना अॻु जी ॻाल्हि आहे, इहो फिनिश टाइम आहे, 10 मिंट उनखे फिनिश थिया आहिनि वई, ठीकु आहे न। माना हुन चयो बेन कारे वियो आहे, बेन कारे वियो आहे, हुन चयो 10 मिंट अॻु वियो आहे, घर वियो आहे। बेन जेको आहे सो घर हली वियो आहे, बेन घर हलियो वियो आहे, या बेन घर वियो, हिन चयो हेॾ वारी चयोसि 10 मिंट अॻु वियो अथई था। हाणे जेकॾहिं को माण्हू चए बेन घर वियो आहे त हीअं थींदो, हिन वरी चयोसि बेन 10 मिंट अॻु घर वियो आहे त हे पास्ट सिंपल टेंस थींदो। इन करे ॻाल्हि बयानु करण वारे तरीक़े खे सम्झो। जेकॾहिं तव्हां माज़ी खां वरी हाणे सां ॻंढींदोसि प्रेज़ेंट परफेक्ट, वरी हाणे खां छिनी करे तव्हां पोइ ते छॾींदोसि मिंट 2, 10, 15, 20 साल, त पोइ तव्हां हुनखे पास्ट सिंपल टेंस अंग्रेज़ी में इस्तेमालु कंदो। सिंधी जा लफ़्ज़ तव्हांजा भली साॻा आहिनि, इन ते फ़र्क़ु नथो पए, उहा छो जो असांजी ॿोली आहे, पर इंग्लिश खे सम्झण जी ज़रूरत अथव। हैव यू सीन केट, छा तूं केट खे ॾिठो, केट खे ॾिठो अथई, केट ॾिसण में आई, ठीकु आहे, माना वेयर इज़ शी नाउ, हूअ आहे किथे महिल, हाणे सां कोन्हेसि, केट खे ॾिठो ई था, किथे आहे यानी उहो। हाणे डिड यू सी केट ऑन सैटरडे, ॾे ख़बर केट खे छंछर ते ॾिठो ई,
छंछर ते ॾिठो अथई केट खे न काथे। माना चवण जो मक़सदु आहे त पास्ट जेकॾहिं हिते जुमलनि जी असां कंस्ट्रक्शन था कयूं, जेकॾहिं असां बेन खे जेको आहे केट खे ॾिठो ई या तो केट खे छंछर ते ॾिठो हुयो, हाणे छंछरु फिनिश टाइम हाणे खां अॻु जी ॻाल्हि थो करे। अॼु मिसाल हिकिड़ो सूमरु आहे या अंगारो आहे, पोइ हिते छंछर जी ॻाल्हि था कयूं, बिफोर नाउ माना हाणे खां अॻु जी ॻाल्हि, 3-4 ॾींहं अॻु जी ॻाल्हि था कयूं। उन करे असां फिनिश टाइम सां छा इस्तेमालु थींदी, यानी पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदी। इहा ॻाल्हि यादि करे छॾियो। हाणे टाइम अंटिल नाउ, हिते जेका टाइम लाइन लिखियलु आहे न, हाणे नाउ सां माना हिननि जुमलनि खे तव्हां हाणे सां ॻणींदव। ऐं वरी हीअ जेके बि जुमला आहिनि इहे वरी नाउ ही आहे, पर इन खां हिते गॾु वियो आहे। फिनिश टाइम माना को बि ऑन सैटरडे, माना हाणे खां अॻिते छंछर जी ॻाल्हि कईसीं। 10 मिनट्स अॻो माना हाणे खां 10 मिंट अॻु जी ॻाल्हि कईसीं। लास्ट वीक माना हाणे खां गुज़िरियल हफ़्तो जेको अॻियो आहे उन जी ॻाल्हि कईसीं। इन करे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु कंदासीं। हे हाणे सां ॻणींदासीं। प्रेज़ेंट परफेक्ट टेंस इस्तेमालु थींदो हिते। अञा जुमला आहिनि अॻिते। हैव यू एवर बीन टू स्पेन, छा तूं कॾहिं स्पेन वियो आहीं? स्पेन चकर लॻाए अथई, उन थी आयो कॾहिं? माना इन योर लाइफ अंटिल नाउ, माना सॼी पंहिंजी ज़िंदगी खां वठी ओ हिनमहिल ताईं करे ऐं जेको आहे सो हिन जो स्पेन जो चकर लॻाए अथई। हाणे डिड यू गो टू स्पेन लास्ट ईयर, छा गुज़िरियल साल तूं स्पेन वियो आहीं? हाणे हिते गुज़िरियल साल हाणे खां पोइ ते थो गॾेसि जेको आहे, ठीकु आहे न। नाउ माना हाणे जेको आहे हाणे खां 2 साल, हाणे खां 1 साल पोइ ते थो करेसि, त छा थी पवंदो? माना इहो पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु करिणो, तव्हांखे प्रेज़ेंट परफेक्ट न आहे करिणो। गुज़िरियल साल जे ख़बर स्पेन वियो ई तूं न, वएं गुज़िरियल साल स्पेन वएं या वियो हैं। माई फ्रेंड इज़ अ राइटर, मुंहिंजो दोस्त लेखक आहे, माना लिखंदो आहे, मुसनिफ़ आहे। ही हैज़ रिटन मैनी बुक्स, हुन केतिरा ई किताब लिखिया आहिनि। हाणे बि माना उहो मौजूदु आहे, हिनमहिल उन लिखिया आहिनि बुक, ऐं हिनमहिल हुन जा लिखियल आहिनि, मौजूदु आहिनि। ठीकु आहे, हाणे जी ॻाल्हि था कयूं असां नाउ जी, माना पंहिंजी ज़िंदगी में उहो हिनमहिल ताईं। त शेक्सपियर रोट मैनी प्लेस एंड पोएम्स, शेक्सपियर केतिरा ई जेको आहे सो ड्रामा बि लिखिया आहिनि ऐं केतिरा बेत लिखिया आहिनि। शेक्सपियर मां नाउ खां अॻु जी ॻाल्हि था कयूं, छो जो हुनजी जेका डेट असां अॻोणे बयानु कईसीं उहा 16वीं सदी जी अॻु जी ॻाल्हि कया अथऊं। माना हाणे खां 16वीं सदी अॻु जी ॻाल्हि था कयूं, उहो त ओॾी महिल ख़तमु थी वियो। माना हाणे खां उहो फिनिश टाइम अॻु जी ॻाल्हि था कयूं असां। इन करे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो। हीउ माण्हू हिते धरतीअ ते मौजूदु न आहे, इहो घणो अर्सो अॻु वफ़ात करे वियो आहे। इन करे वफ़ात करे वियो आहे, इहो पास्ट सिंपल टेंस आहे, करे वियो बि थींदा आहियूं असां। इन करे हुन केतिरा ई बेत शेक्सपियर बि लिखिया या लिखिया हुया या लिखिया आहिनि बि चई सघो था, छो जो असां ॻाल्हाईंदा आहियूं सिंधीअ में। सैम हैज़न्ट फोन मी येट, सैम मूं ॾे अञा ताईं फ़ोन कई न आहे, माना हिनमहिल ताईं मूं ॾे फ़ोन कई न अथई, हिनमहिल ताईं मूं ॾे फ़ोन कयईं ई कोन भली, हाणे हिनमहिल ताईं न कई अथई मूं ॾे फ़ोन, त हिते छा थी पियो? माना हाणे यानी माज़ी खां वठी ओ हिनमहिल ताईं फ़ोन न कई अथई। सैम डिडंट फोन मी येस्टरडे, कल्ह बि मूं ॾे फ़ोन न कई अथई, हिनमहिल बि फ़ोन न कई अथई, अञा ताईं फ़ोन न कई अथई, वरी कल्ह बि मूं ॾे फ़ोन न कई अथई। माना कल्ह हाणे खां अॻु जी ॻाल्हि था कयूं, यानी जेको नाउ आहे इन खां हिकु ॾींहुं अॻु जी ॻाल्हि था कयूं, अॼु खां जेको हिकिड़ो ॾींहुं अॻु थिए उन जी ॻाल्हि था कयूं। पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो। जेकॾहिं चऊं सैम, माना हू सभु कढी सघूं था हिते। सैम मूं ॾे कल्ह फ़ोन न कई, सैम मूं ॾे कल्ह फ़ोन न कई हुई, सैम मूं ॾे कल्ह फ़ोन कई न आहे बि चवंदा प्रेज़ेंट परफेक्ट वांगुरु सिंधीअ में, पर इंग्लिश में पास्ट सिंपल टेंस थींदो। अॼु खां कल्ह जी ॻाल्हि था कयूं, अॼु खां माना पोइ ते हलिया था वञूं। वीव लिव्ड इन सिंगापुर फॉर 6 years, हाणे ही बि इंट्रस्टिंग आहे, ज़बरदस्त ॻाल्हि आहे। त हाणे चए थो असां 6 सालनि खां वठी सिंगापुर में रहंदा आहियूं, माना वी लिव देयर नाउ, माना अञा ताईं उते असां रहंदा आहियूं। इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, त इन करे ही प्रेज़ेंट सिंपल टेंस हे आहे, इन खे प्रेज़ेंट परफेक्ट कयो वियो आहे 6 सालनि खां वठी, माना 6 साल गुज़री चुका आहिनि, हाणे हिनमहिल ताईं उहे रहनि था उते, यानी माज़ी खां वठी वञी हलंदे हलंदे ओ असीं ताईं 6 साल गुज़रिया अथनि, माना सिंगापुर में अञा ताईं सिंगापुर में आहिनि, मौजूदु आहिनि, रहनि था इहे। ठीकु आहे न। इन करे इहो छा थी पियो? प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल थी वियो। हीउ टाइम ॿुधायो वियो त इहो माज़ी खां वठी हाणे गुज़री आयो आहे 6 सालनि जो अर्सो, अञा ताईं उते रहंदा आहिनि। 6 साल गुज़री विया आहिनि, पूरा थी चुका आहिनि, मुकमल थी चुका आहिनि, अञा ताईं उते उहे रहनि था या रहंदा आहिनि या रहनि था पिया। हाणे वी लिव्ड इन ग्लासगो, अच्छा हीअ जेका आहे असां वी जी ॻाल्हि पियो करे, मां ॿिया जुमिला हिते ॻाल्हायुमि। वीव लिव्ड इन सिंगापुर फॉर 6 years, माना असां 6 सालनि खां वठी सिंगापुर में रहूं था या रहंदा आहियूं। वी लिव देयर नाउ, माना अञा ताईं असां उते रहूं था। हाणे प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, माना माज़ी खां वठी यानी 6 साल जेके गुज़री चुका आहिनि उतां खां वठी अञा हाणे ताईं उते आहियूं, मौजूदु आहियूं, असां सिंगापुर में रहूं था पिया। ठीकु आहे। हाणे वी लिव्ड इन ग्लासगो फॉर 6 years, असां ग्लासगो में 6 सालनि ताईं रहियासीं।
हाँ हिते 4-6 ईयर्स, हिते बि 4-6 ईयर्स लिखियल आहे, हिते प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु थियल आहे, हिते पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थियल आहे। हाणे इहा जेका 4-6 ईयर्स जी ॻाल्हि थो करे न, त हिते बि 4-6 ईयर्स जी ॻाल्हि थो करे, त इहो इन जो मक़सदु आहे त हाणे खां 6 साल अॻु जी ॻाल्हि था कयूं असां। हे थो चए त हाणे खां 6 साल अॻु खां वठी हिनमहिल ताईं ॻाल्हि थो करे, अञा ताईं हुते रहंदा आहिनि। हे थो चए त सिर्फ़ु हे थो ॻाल्हि करे त सिर्फ़ु 6 सालनि ताईं हुते रहियासीं, पूरा 6 साल हुते रहियासीं। हाणे बट नाउ वी लिव इन सिंगापुर, असां जेको आहे सो हाणे सिंगापुर में था रहूं। 6 साल पूरा असां किथे रहियासीं? ग्लासगो में रहियासीं। 6 साल असां ग्लासगो में रहिया आहियूं, पर हाणे असां रहूं था सिंगापुर में। सिंधीअ जी कंस्ट्रक्शन अलॻि आहे, माना जी इंग्लिश जी अलॻि आहे। सिंधी तव्हां असां पंहिंजे तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहियूं, उहा अंग्रेज़नि ते तव्हांखे मिलण जी कोशिशि न करणु घुरिजे त असां वारा ही लफ़्ज़ अंग्रेज़ी में हीअं ट्रांसलेशन थींदा, ईअं न थींदो। तव्हांखे अंग्रेज़नि खे पढ़णो पवंदो, अंग्रेज़नि खे सम्झणो पवंदो, उन खां पोइ तव्हां ट्रांसलेशन सुठे तरीक़े सां करे सघंदव। इन करे हीउ जेको आहे सो पास्ट प्रेज़ेंट परफेक्ट ऐं पास्ट सिंपल टेंस जो जेको तक़ाबुल थियो, मुक़ाबिलो थियो, भेट थी, कंपेरिसन थियो, उनखे तव्हां सम्झो ऐं इनखे जेको आहे सो रिपीट कयो, वरी वरी सम्झो इनखे। ऐं तव्हां पाण बि जेकॾहिं शागिर्द आहियो उहो बि सिखो ऐं शेयर कयो, ऐं जेके उस्ताद आहिनि उहे बि अपडेट थियनि, सिखनि। ख़ासि तौर ते हीअ जेका आहिनि उस्तादनि खे सम्झणु घुरिजे, छो जो इहे पढ़ाईंदड़ आहिनि, शागिर्दनि जो मुस्तक़बिल आहे मतिलबु उन्हनि जे हथनि में। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी जेका वीडियोस पसंदि थियूं अचनि, तव्हां लाइक बि कयो, इनखे शेयर बि कयो, सब्सक्राइब बि कयो, ॿियनि खां बि करायो। तव्हांजी महिरबानी थींदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।